दोस्तों अस्सलाम वालेकुम। या अली मदद हक मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली। मुंहिंजा महबूब दोस्तों, अॼु मुंहिंजे लाइव अचण जो हिकिड़ो नंढड़ो मक़सदु आहे, अर्ज़ु आहे। मक़सदु अलॻि ॻाल्हि हूंदी आहे, हिकिड़ो अर्ज़ु आहे। अॼु मां हिकिड़ो अर्ज़ु कयां थो, जेके बि असांजी सुहिणी सिंधड़ी में सिंध जा सरमाया फ़नकार आहिनि, सभ खां ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजे घोटकी ज़िले में हिकिड़ो क़बीलाई रतो छाण तकरार हले पियो, उहो अमुन थी वियो आहे। असां तमामु सकून में हूं, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जिथे बि हलनि था ख़ुदा कंदो ख़तमु थी वेंदा। मुंहिंजो अॼु जो टॉपिक ऐं मक़सदु इहो आहे त जेके बि असांजी सुहिणी सिंधड़ी में फ़नकार रहनि था, यकतारे चपड़ी वारा, उस्ताद गवैया, रागी बैरागी, जेके बि रहनि था, सभिनि खे इहो अर्ज़ु आहे ऐं मूसीकारनि खे बि अर्ज़ु आहे, जेके मूसीकी सां चाव रखनि था ऐं वॼाइनि था, ॻाइनि था, सभिनि खे अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त असां साज़ीदनि खां सवाइ अधूरा आहियूं, साज़ीदा असां खां सवाइ अधूरा आहिनि। जहिड़ी तरह सां गाॾीअ जा फीता हूंदा आहिनि, फीतनि खां सवाइ गाॾी न हली सघंदी, फीते गाॾी खां सवाइ फीता न हली सघंदा। असां हिक ॿिए जा पर आहियूं, असां हिक ॿिए जा बाज़ू आहियूं। जंहिं राति में असां सां भाउ नथो हली सघे, सौट नथो हली सघे, मासात नथो हली सघे, उन जॻह ते असां सां ॾुख में, सुख में, अमुन में, गैर अमुन में साज़ीदा गॾु आहिनि। मां अर्ज़ु थो रखां त जहिड़ी तरह सां असांजी सुहिणी सिंध जो हिकिड़ो सरमायो हुयो, इन हिकिड़ी ॻाल्हि खे नज़र में रखो, उस्ताद जलाल चांडियो, सॼी सिंध जो सुपर हीरो, जंहिं असांखे स्टेज बख़्शी, जंहिं असांखे गाॾियुनि ते चढ़ण जी तरकीब ॾिनी, जंहिंखां पोइ ॻाइणा स्टेज ते ॻाइणु शुरू थी विया। अॻ में ॻाइणा असांखे बि यादि आहे, वैरागी ॻाईंदा हुआ, रेलनि ते चढ़ी, बसुनि ते चढ़ी, टांगनि ते चढ़ी वेंदा हुआ। अॼु अलाह जी महिरबानी सां उन खां पोइ ॻाइणा वॾी इज़त ऐं फीसूं वठी था वञनि। को ॻाइणो 2 लख थो वठे, को 3 लख थो वठे, को 5 लख थो वठे। अलाह से हुनखे बख़्शे ॾींदो, ख़ुदा अञा हुनजी इज़तुनि में इज़ाफ़ो कंदो। जेके जेके सिंध जा फ़नकार आहिनि, ख़ुदा अञा हुनखे ज़्यादा इज़त ॾींदो। मुंहिंजो अर्ज़ु ॻाइणनि सां इहो आहे त बाबा साज़ीदा अवां ॻाइणनि जूं शिकायतूं था कनि। मां बि तव्हांजे हिकिड़े टहीअ जो नंढड़ो फ़नकार आहियां। मां फ़क़ीर फ़नकार अली हसन सामद, ज़िला घोटकी जो, बुढ़ल साईं जो तालिब आहियां। मां नंढड़ो फ़नकार आहियां। सभिनि खे अर्ज़ु रखां थो त बाबा पाण 5 करोड़ कमायूं, 50 करोड़ कमायूं, 50 अरब कमायूं, खणी छा हलंदासीं? पहिरियों इहो सोचो त अॻ में जेके वॾा गवैया मरी विया, उहे छा खणी विया, या सिंध जा सरमाया फ़नकार मरी विया, उहे छा खणी विया? मूंखे राति जो ₹1,00,000 थिए थो, साज़ीदे खे अचनि था 15-15 हज़ार रुपया। उन 15 हज़ारनि मां बि अगरि जेकॾहिं मां खुलियाई जा 10 हज़ार कढां, उन्हनि मां कलब जी मसवाड़ कढां, उन मां गाॾी जो किरायो कढां, त मूंखे ॿुधायो त साज़ीदे वॼाइण वारे खे बचंदो छा? मां अधु बि खणां थो पियो, पैसनि ते बि मुंहिंजा पंहिंजा, हर फ़नकार खे पंहिंजा भाइर भाटा पैसनि ते साणा, उहे पती बि खणूं था पिया। ऐं ॿियो अर्ज़ु इहो कयां थो त जेके फ़नकार खुलियाई जा पैसा था कढो, इहो व्याज अथव, बाख़ुदा इहो व्याज अथव। मुंहिंजा तव्हां ॿाहिरि आहियो, तव्हांखे मौला गंज ॾिनो आहे, इहो व्याज न खाओ। खुलियाई जा पैसा हर फ़नकार खे करोड़पति आयो, लखापति आयो, हिकिड़ो ₹1,00,000 त खुलियो था खणो पिया, मुंहिंजा 100 ते 10 रुपया था कढो, इहो व्याज आहे। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त न गाॾी जो किरायो कढो। हा, कॾहिं कॾहिं मां जहिड़े ग़रीब फ़नकार, फ़क़ीर फ़नकार खे कॾहिं दोस्तनि जा प्रोग्राम हूंदा आहिनि, किरायो न बि मिलंदो आहे, अगरि हुतां 2-4 निकिरी आहे त उहो फ़र्क़ु अलॻि आहे। मां साज़ीदनि खे बि चवां थो त इहो लेखो न कयो उन फ़नकारनि सां। मां इहो थो चवां त घटि में घटि राहे मौला, मुंहिंजी मोतबाना अर्ज़ु आहे सभिनी फ़नकारनि खे, तव्हां 2 लख फीस था वठो, ₹1,00,000 फीस था वठो, 50,000 फीस था वठो, अगरि तव्हांखे ख़ुदा गंज ॾिनो आहे त हिकिड़ो तव्हांखे ₹1,00,000 राग में थिए थो पियो, तव्हां पंहिंजो मुकमिल अधु खणो, अधु न करियो। अगरि अधु नथा ॾेई सघो त हुनखे घटि में घटि फीस 10,000 ॾियो। पोइ तव्हांजो नसीबु आहे, तव्हांखे 5 लख पवनि, तव्हांखे 50 लख पवे, तव्हां फीस 5 लख वठो। मां हथ जोड़े अर्ज़ु कयां थो त साज़ीदनि जा बि नंढड़ा बच्चा आहिनि। पाण फ़नकारनि बंगला अॾाया नी, जायूं अॾायूं नी, ज़मीनूं वरितूं अथसि, अहिड़े साज़ीदा वीचारा त साॻे हाल में आहिनि। ढोलक जॾहिं सीज़न ख़तमु थींदी आहे, उहे ढोलकूं विकिणंदा आहिनि वीचारा, बाजनि वारा बाजो विकिणंदा आहिनि। अगरि जो मुंहिंजे जोड़ वारो ढोलक विकिणे मजबूरीअ खां, त इहो मुंहिंजे मथां दयन आहे, ख़ुदा जो दयन आहे ऐं उस्तादी जो दयन आहे। जेको उस्ताद जो सही सिखियल हूंदो, सही पुट हूंदो, उहो ईअं न कंदो, ऐं जेको मुर्शिद जो सही तालिब हूंदो ऐं दस्त बैद हूंदो, उहो ईअं न कंदो।
ही उहे माण्हू कंदा जेके माना बेपीरा बेउस्तादा हूंदा। मां उन्हनि खे रिक्वेस्ट थो कयां पियो, राहे मौला मां हथ जोड़े मुंहिंजे लफ़्ज़नि सां अगरि दिलि आज़ारी थिए त मां ॿाहूं ॿधी थो माफ़ी वठां। साजिदनि खे पंहिंजो जिस्म जो हिसो सम्झो, साजिदनि खे पंहिंजो भाउ सम्झो, साजिदनि सां प्यारु कयो जेके जोड़ में रहनि था। ऐं मां साजिदनि खे रिक्वेस्ट इहा कयां थो त नाजाइज़ जोड़ में हिक ॿिए जा पेर न कढो। हिकिड़ो ढोलक वारो मौजूदु आहे, उहो कावड़िजे थो, तव्हां हुनखे ठाहिण जे बजाए पंहिंजी ढोलक था रखो वञी। हिकिड़ो बाजी वारो रुसे नथो, हुनखे तव्हां ठाहिण जी बजाए फनकार ढोलकार जूं ॻाल्हियूं ॿुधो। फनकार ॾे कसूर आहे त फनकार खे अर्ज़ु कयो, ढोलकार ॾे कसूर आहे ढोलकार खे अर्ज़ु। उनजा जोड़ छिनो न, पंहिंजी ढोलकूं न रखो। ठीकु आहे, मां हे अर्ज़ु थो कयां वरी वरी, साइज़नि खे पंहिंजो हिसो सम्झो जिस्म जो, साइज़नि खे पंहिंजो फैमिली सम्झो। ठीकु आहे, ऐं मुंहिंजो अर्ज़ु साजिदनि खे बि आहे त तव्हां फनकार खे पंहिंजो अॻवान सम्झो, फनकार खे पंहिंजो मोहसिन सम्झो। छो त तव्हां केॾा बि उस्ताद आहियो, वॼाइण वारा आहियो, पर वॼाईंदो फनकार जे पोयां। 10,000 रुपया मां सभिनी नाले वारे फनकारनि खे चवां थो जेके पेमेंट ते खणनि था, ऐं जेके पेमेंट ते साजीदा वञनि था पिया न, मां उनखे वधीक कुझु नथो चवां पियो त इहे छा करनि, उहे पाण सम्झनि वञी पेमेंट जे वञण खां पोइ वञी ईअं थियनि। बहितर इहो आहे। ठीकु आहे, पेमेंट ॾियो 10,000 ॾियो घटि में घटि नाले वारनि खे। बाक़ी जेके नंढड़ा फनकार उहे वीचारा हिसो ॾियनि था पिया। ऐं खुलियाई जा पैसा जंहिं कढिया, नाले वारे या बे नाले वारे, ईअं सम्झो त व्याज अथव सते मज़हब में सूअर अथव। जेको कढो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, हराम खाओ, लख रुपयो तव्हांखे राग में थिए। अगरि लख रुपये में 10,000 व्याज अगरि ईंदो त तव्हांजो लख जो लख हराम थी वियो। विराग जो पैसो हिकिड़ो प्यार जो पैसो आहे, मोहबत जो पैसो आहे। असीं अमन जा सफ़ीर आहियूं। दुनिया खे वञी स्टेज ते चऊं था वफ़ा कयो, सखावत कयो, मोहबतूं कयो। असां 3 बजे निंड रखा था उतूं ॻाइणा। दुनिया सां वञी ओताकुनि ते वञूं था, दुनिया असांखे 7 ताम थी ॾे। असां वटि जॾहिं माण्हू अचनि था त असांजे ओताक जो दर खुले नथो। छो? तव्हां ॻाइण आयो या इलाइक़े जा वॾेरा आहियो? ॻाइण आहियो त माण्हुनि सां मोहबत कयो, प्यारु कयो। माण्हू दर ते 2 बजे अचे, तव्हां सां प्यारु करणु अचे थो। तव्हांखे रुपयो, तव्हांजे घर जी सिर अवाम जी आहे, सिर अवाम जी आहे। उन अवाम सां मोहबत कयो। भली राहे मौला मां अर्ज़ु थो कयां, मां फ़क़ीर आहियां। अगरि मुंहिंजे लफ़्ज़नि सां का तव्हांखे तकलीफ़ कंहिंखे पहुचे त मां माज़रत थो कयां। ऐं साजिदनि खे रिक्वेस्ट कयां थो त 10,000 खां सवा घटि जेको वेंदो उहो बे उस्तादो बे मुर्शिदो हूंदो। महिरबानी।